कोट एक्सट्रैक्शन थाने जी हद मलिक महला मां पसरा नमूने लापता थियल निंगर राफ़े मलिक खे 42 ॾींहं गुज़री विया। हिन महिल ताईं वारसनि खे न्याय मिलियो। निंगर जी ॻोल्हा लाइ वारस कचे तोड़े पके वारनि इलाइक़नि में पाक किताब खणी घुमायो। पाक किताब जा वास्ता ॾियण लॻा। निंगर जे वालिद राय मलिक पाक किताब पेंगे में रखी लोॾे ॾोहारियुनि खे वास्तो ॾिनो ऐं चयो त मुंहिंजी पुट खे बाज़ाब करायो। मुंहिंजे घरवारी पुट जी जुदाई बर्दाश्त न करे सघंदी। उन जी मुसलसल तबियत ख़राब रहे थी, जंहिं वटि बि मुंहिंजो बचिड़ो क़ैद में पांदी बणियल आहे। उनखे हिन पाक कलाम ऐं सोणे नबी जो वास्तो थो ॾियां। मां आला अख्तर खां मुतालबो तो करियां त फौरी तौर नोटिस वठी निंगर के बाज़ाब कराए बेचैनी खत्म कराई वने। अल्लाह इन कुरान पाक जो वास्तो थी मुंहिंजा मौला, इन नबी जो वास्तो थी कुरान पाक पंहिंजा पिंगनि में लुॾनि था मुंहिंजा मौला। हबीब जो वास्तो थी मुंहिंजा मौला, राज़ी थी मासूम राफ़ी अली ते राज़ी थी मुंहिंजा मौला। मुंहिंजा मौला इन वलियुनि जो वास्तो थी, पंहिंजे नबी जो वास्तो थी, पंहिंजे अल्लाह जे घर ऐं मोहम्मद रसूल जो वास्तो थी मुंहिंजा मौला। तोखे वास्तो थी पंतन पाक जो, तोखे वास्तो थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर जो मुंहिंजा मौला। बीबी आमना वापस ॾियो, मां बीमार आहियां, भलारी रात तवे तव्हां बि कई मां जाइलो के राफ़ेली वापस ॾियो। हिन क़ुरान जे सदके मूंखे राफ़ेली वापस ॾियो। ये भलारी रात तवे मुंहिंजो बचिड़ो पंहिंजी माउ सां मिलायो। हिन क़ुरान जे वास्ते हिन क़ुरान पाक खे मोटे ॾियो न। ये कलमी क़ुरान तवे ॿुधो तवे मुंहिंजी राफ़ेली वापस ॾियो। क़ुरान जे वास्ते मोहम्मद राफ़ेली वापस ॾियो। असांजो नासूम ॿार तवे, असांजो ॿार भलारी रात तवे, असांजो नासूम बच्चो भाउ ॾेई वञो। असांजी माउ बीमार आहे।